हुकूक जी केतरी गाल कजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर शे जा हक बुधाया हर शे जा हक बुधाया गलिन जा हक घिटी जा हक फरमायो जे गली में तवा लंगो पिया गुजरो पिया अगर का दुखाईंदड़ शे उते पयल होजे उनके हटाए छड़जो त तवा जे अमाल नामे में खुदा सदके करण जो सवाब लिखी छड़ींदो बे नंबर ते फरमाए बियो हक ही आ गलिन जे पासे में कदे न वेजो मता के जो बार बच्चो औरत मर्द को गुजरे तो उन्हनि जी दिल में तकलीफ पहुंचे क्यों हक ही याद जे करे तवा के मजबूरन गली जे पासे में वेणो पइजी वियो आ त वो हक ही आ जेको भी तवा जे परसा लंघे गली मां लंघे उन ते तबसरो न कजो हदीस में मना थियल अगर तवा तबसरो करे वरतो त घिटी ऐं गली जा मुजरिम थींदा इनी जे करे घिटी ऐं गली जो हक अदा कजो के जी वींदे ईंदड़ जो तबसरो न कजो छो जो नबी पाक गलिन जा हक बुधाया जानवरन जा हक पखिन जा हक पाड़े वारन जा हक इंसानन जा हक मुसलमानन जा हक औलाद जा हक पीमा जा हक भेणुन जा हक भाइरन जा हक बुधाया मजहब जा हक इस्लाम जा हक बुधाया तने पीमा जा भी हक बुधाया एको साहबी नबी पाक जी मजलिस में आयो अर्ज के या नबी अल्लाह तमा ता हर शे जा हक बुधाया हर शे जो तमा हक बुधायो आ पानी था पियो तो पानी जो हक आ उन जो फुड़ो भी जाया न कयो मानी था खाओ तो मानी जो हक आ एतरो थाम में लायो जेतरो खाई सगो इजाफी लाइंदो तवा जे रिज्क में खुदा कमी लिखी छड़ींदो तवा हर शे जा हक बुधाया पर या नबी अल्लाह अल्लाह जा महबूब नबी मुझो सवालिया ईमान का पोसब का पेरियों हक मुते कंजो आ तने नबी पाक अजीब जवाब दींदे फरमायो मुका पेरियों पेरियों हक तुझी मां जो साहबी वरी पुछो सुम पोके जो साजन फरमाए मुका वरी भी तुझी मां जो दफो जने साहबी पुछो तने भी नबी फरमायो तुझी मां जो चौथे नंबर ते फरमाए सुम अबू का मां जे हकन का पो धरती में पेरियों हक तुझे पी जो मां जो हक घणा दफा घणा दफा टे दफा मुहद्दिसीन हैरान थी गया साहबी पूछे तो साईं कंहिंजो हक आहे फरमाए उम्मुक चे ठीक आहे सुम फरमाए उम्मुक चे सुम चे उम्मुक सुम अबूक चौथे नंबर ते पी जो मां के घणा हक टे मुहद्दिसीन इन हदीस जे ज़िमरे में लिखियो त इहो कलाम नबी जो टे दफा माव जे बारे में बुधाइण इहो असां जो दीन बुधाइबो त मोहम्मद अरबी जो इस्लाम इंसाफ वारो आहे माव बि टे मरहला ॾुखिया काटिया इन्ही जे करे नबी उनखे टे हक ॾेई छॾिया इंसाफ आहे न पेरियों मरहलो औलाद जे बारे में अम्मा जे पेट में जेको ॿार आ 9 महीना या 10 महीना अम्मा जेको ॿार पंहिंजे पेट में सांडे रखियो इहो तमाम ॾुखियो मरहलो एतरो ॾुखियो मरहलो ॿार अंदरां लतांदो निंड फिटी वेंदी हुई इन बच्चे जे ठहण में दिल कची थींदी हुई उबड़ा कींदा हुआ ब्लड प्रेशर शुगर जो मसलो थींदो कई दवाऊं न गोरन जे मुंह में लगी वई ॾाढो ॾुखियो मरहलो 9 महीननि जो गुज़ारे रत घट थी वेंदो रत सुकी वेंदो बोतलियूं पियूं चढ़ंदियूं हुयूं ॾाढो ॾुखियो मरहलो गुज़ारियो अम्मा वरी जने उन जी डिलीवरी जो टाइम आयो अम्मा सीउ पियो लगे ऐं अम्मा जा वार कांडार जी पिया वञनि डप में उतां खौफ में निकिरे पई अॼु डिलीवरी आ मौत ऐं हयाती जे
कश्मकश में गुजरी तने अल्लाह जे अमर सां नंढड़ो ॿार ॼमी वियो वरी 2 साल उनखे थञ भी प्यारी उन जे गुह मुट खां नफ़रत नथी करे सुबुह हुजे या शाम ॾींहुं हुजे या रात सफ़र हुजे या अज़र घर में हुजे या मेहमान थी वही हुजे बस हर वक्त बच्चे जी खिदमत परवरिश में 2 साल अजीब गुजारिया ये 3 मरहला अम्मा एड़ा गुजारिया जो नबी पाक 3 दफा फरमाइंदा उम्मुका 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 3 मरहलन में 3 हक नबी पाक अम्मा के ॾई चौथे नंबर पर फरमाए सुम्मा अबू का हाणे तुझे पी जो हक इस्लाम इंसाफ जो मजहब आहे अम्मा जो भी इंसाफ नबी बुधाए छॾियो पर मुसलमान हो क़यामत जूं जेके निशानियूं हदीस में 15 लिखियल उनमें हिकड़ी खतरनाक निशानी ही हिकड़ी निशानी या लिखियल जिन्हें पुछो वियो नबी पाक से क़यामत कॾहिं ईंदी तने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जने औलाद जने पुत्र दोस्तन के वधिक अहमियत ॾियनि बाबे के अहमियत घट ॾियनि समझी वञो त दुनिया ख़त्म आहे क़यामत सफ़ा वेझी आहे दोस्तन सां घुमंदा फिरंदा कचहरियूं चायूं मटन फ्राई होटलुनि ते मानियूं अरे पिणे के कॾहिं घुमायो अथई पी के कॾहिं होटल ते वठी हल मटन फ्राई अॼु तोखे खारायां हिकु ॾींहुं पंहिंजे दोस्तनि खे हिकु ॾींहुं पीउ जे दोस्तनि खे बि पीउ सां गॾु वठी हल चलो वॾो सखीअ जो पुटु आहियां जो 6000 कल विञायमि होटल ते अॼु भला 3000 बाबे ते ख़र्च कयां न क़यामत जी निशानी आहे पीउ तन्हाई में आ यार उन जान जे ऐश में अल क़यामत जी निशानी बी निशानी 15 निशानन मां बी निशानी जो धीअ पंहिंजी माउ खे नौकरियाणी समझंदी जने धीअ बालिग थी वई आहे हाणे ॿुहारो उहा ॾे थांव उहा मले माउ पोड़ी आहे मानी उहा पचाए बोड़ उहा रधे नौजवान छोकरी वेठी आहे इहा खिदमत करे माउ जी जने तू कमजोर हुई है न्याणी जने तू कमजोर हुई है नंढड़ी हुई है तो मां विहारे तो के खारायो खिदमत की हां जने तू अची वई हां कपड़ा धो मानी पचाए बोड़ न तो बुहारी दे हां मां जी खिदमत कर पर पण जी वेंदी है तो पो केर खिदमत कंदो जेस ताई आई खिदमत कर मां जी मां का पानी न घुर मां के चो अम्मा मां वेठी आया न जने पानी खपई मुखा घुर जा मां तो के पानी दींदा नौजवान पुट भी ये चवे अम्मा सदाई सजी जिंदगी खिदमत कई थी हां असा में इतनी ताकत है जो गिलास भरे कूलर में पी सकूं था त बाबे अम्मा के चई छड़े नौजवान अम्मा बाबा तवा जी दुआउन जे सदके मुझी तकदीर है मेहरबानी करे पानी जने खपे व मुखा घुरो मां ता के गिलास भरे प्यारा थी सके तो मुझे लाए भलाई थी वने अजी वे ऑर्डर लाइंदा छा चंदा आयो तो पानी दियो करो की दीर एत खट ते चढ़ी तो दीर एत ये न चाहूं बल्कि खट ते बाबे अम्मा के विहारे पान पानी भरे दियो तो बाबा पानी पी हिए अम्मा पानी दीर कुन अम्मा दीर कुन ये पानी उनन के प्यारियों थी सके तो इन्हें पानी प्यारण जे ढुक ढुक ते वो अजुर मिले जो कायनात में कहीं न डिठो वही हस्तियों था छा बुधाया जे बुधाया त पोइ रात गुजरी वेंदी बेन मोल वेन के पोइ कैंसिल करणो पवंदो मैं के फजर पढ़ी इंशाल्लाह दर्स लाए विहार जा ई गालियो खोटण जो कोन साहबी एक दफे साहबी अर्ज तो करे या नबी अल्लाह
अल्लाह जा महबूब नबी औलाद ते पी मां जो केड़ो हक नबी पाक घणो तफसील बयान न कयो सिर्फ हिकड़ो जुमलो गालायो जेको करोड़न जे मट नबी पाक फरमाइंदा हुम जन्नतु कवनारुका ये बई तवाजे लाए जन्नत भी आयल तवाजे लाए दोज़ख भी आयल नाराज कंदो त इन्हन जे करे ही दोज़ख में वींदो राजी कंदो त इन्हन जे सदके ही जन्नत में वींदो बी हदीस में रिज़ल रब्बी फी रिज़ल वालिदे वसखतिल रब्बी फी सखतिल वालिदे मानो सोचींदान अल्लाह छा में राजी आ हर कोई का कोशिश में आ अल्लाह मुखा राजी थे नमाजी नमाज पढ़ंदो आ अल्लाह मुखा राजी थे हाजी हज कंदो आ मुखा अल्लाह राजी थे ज़कात ॾियण वारो चवंदो मुखा अल्लाह राजी थे सदको करण वारो चवंदो आ मुखा अल्लाह राजी थे लेकिन अल्लाह जा महबूब फरमाइन था अगर पी के राजी कई समझ मुबारक थी तुझो रब भी तो खा राजी थी वसखत रब फी सखतिल वालिद पी जे नाराजगी में रब जी नाराजगी थई पी जे रजामंदी में रब जी रजामंदी है जने उन्हनि जी दुआउनि में एतिरो कमाल आ त मुसलमानों पी मां जी बदुआ में भी वडो ज़हर आ एगो डॉक्टर साहब दोस्त मुझो डॉक्टर साहब अजीब गाल बुधाई चीजें असां आहियूं डॉक्टर पो जेके मरीज ईंदान एक्सीडेंट वारा बाहूं भगल टंगू भगल रत पिया वहन असां के एहसास कोन थींदो आहे उनके टंगू बंगू वठी उनके सुठे नमूने सा पटा बटा चाड़े साफ कंदा आहियूं असां के दिल में कोन थींदो आहे असां दिल पक्की आहे पर वो डॉक्टर साहब चए तो हिकड़े डी एड़ो मरीज आयो साईं जो उन मरीज के मां डिठो न मां त रोई दिनो पर बियो जो वडो डॉक्टर उन्हें भी रोई दिनो अच्छा हो जो उनके निड़ीअ में एड़ी का शे हुई जो अटकी पई वने साह हुन जो फांसी पे पवे न साह अंदर पियो खणी सके न बाहर पे छड़े सके पो ये बेंच ता किरे पियो जानवर वांगुर आवाज रड़ियूं करे ये फथ के पियो मच्छी वांगुर बुल पियो दे चीज़ में उनकी कैफियत असां ॾिठी न बई हथ माना गिच्चीअ में विझी रड़ियूं पियो करे त मां चयो या अल्लाह इन ते रहम कर चीज़ मां चयो न या अल्लाह इन ते रहम कर तेरे जो पी बरसां बीठो ची डॉक्टर साहब हथ जी कमाई तस पंहिंजा कीता पाण पियो लोढ़े ये हथ जी कमाई तस मां हैरान थी पुछो मास हथ जी कमाई कीअं तो उन पीअ चयो साईं डॉक्टर साहब इन इश्क जी शादी कई ज़ाल वठी वियो शहर कई महीना गुजरी विया असां जी फोन कोन खणंदो कहीं व्याम में किते भत में मिलियो त मानस ने के चयो अब्बा कई महीना गुजरी व्यान के मल चक्कर दे सिक लगंदी आ त मानस के कावड़ में छा चई ची माठ कर घुटो न दई सजाए चे बस उन दिया का वठी मानस के अचन न अचन हिन के घुटन मथा घुटा